हेलो हाँ यार तव्हांखे चयमि सुभाणे ईंदुमि यार सुभाणे ईंदुसि बसि ईंदुसि यार ईंदुसि सुभाणे अस्सलाम वालेकुम वालेकुम साईं कहिड़ा हाल अथव ख़ुशि आहियो उई यार मूंछा थोड़े पैसा रहियल आहिनि हिनमहिल ताईं तूं ॾेढ ॾींहं आहिनि छाजा पैसा लाला यार उन दफ़े मूंखां हिकिड़ो तूं काठ जो जोड़ो वरितो हुयो हिनमहिल ताईं तूं मूंखे उहे पैसा उहे न ॾींदा आहिनि असां ई सिंध असां कंहिंखे पैसा न आहियूं ॾींदा हाणे इहो दादागिरी न कर न हली पोइ हल ओए मां तोखे दादागिरी मूंसां न पठा दादागिरी हल जंहिंखे वठी अचिणो थी हल मुंहिंजी ॻाल्हि ॿुध हल जे सिधी आहे जे सिधी जो पुटु आहे मुंहिंजी ॻाल्हि ॿुध तूं हिते हिकिड़ो मिंट बीह हिते ई बीठो आहियां मां पंहिंजा साथी वठी अचां थो पाण तोखे ॾसी हा हा वञ ओए बेटे ते वञ हिकिड़ो मिंट बीह ओए यार मूंसां हिकिड़ो सिंधी विड़ियो आहे दादागिरी करे थो पैसा मुंहिंजो रहियल अथसि हिनमहिल ताईं न ईंदा थी हलो मूंखे दॿा हाणे ॾिरायो अथई अचो त हलूं अचो ही बीठो आहे मूंसां विड़ियो आहे खोड़े ओ लाला तव्हां पठान ज़बान या सच्चा हूंदा हो अस्तगफुरुल्लाह हम ज़बान के पक्के हैं पठान तो ऐसे करो दो बंदे मेरे को भी तो दो आप चार बंदियों में अकेला हूँ कैसे लड़ेंगे वही हाँ यार ये तुमने बात बिल्कुल ठीक कही अरे तो तुम उधर जाओ अब इंसाफ की बात हो गई अब लड़ो हमसे इंसाफ की बात तब होगी दो बंदे आप हो दो बंदे मेरे होंगे वही ये बात तुमने बिल्कुल ठीक कही है तो फिर दो लड़ाओ हम भी दो है दो ये मेरे पहलवान है ना दादा धम्मक ऑफिशियल के सब्सक्राइब क्यों लाइक क्यों मित्रों दोस्तों